कराची में वकीलन पारां बोर मुतासिरनि खे रिलीफ फराहम करण लाइ सीएम हाउस वारो एहतजाज कयो वियो। रिपोर्ट करे रहियो आहे इमदाद सूमरा। जी नाज़रीन, असां हिन वक़्तु सीएम हाउस ॿाहिरां मौजूद हूं जॾहिं त वकील बिरादरी ऐं सुञाण धुरियुनि पारां जेको आहे सिंध हाई कोर्ट खां वज़ीर आला हाउस तरफ़ पुरअमन रैली कढी वई आहे। जॾहिं त वकील बिरादरी पारां ही सिंध जे बोर मुतासिरनि जे हवाले सां ऐं उन्हनि खे जेको आहे सिंध जे राजधानी कराची शहर में टेंट सिटी क़ाइमु करण जे हवाले सां ही रैली कढी वई आहे। अचो त हिते अॻवान मौजूद आहिनि, उन्हनि खां पुछूं था उन हवाले सां उन्हनि जो कहिड़ो मौक़िफ़ आहे। हींअर असांजो वाज़े मुतालबो आहे त जेसि ताईं को ॿियो बंदोबस्तु थिए थो गवर्नमेंट जे तरफ़ां तेसि ताईं हिननि खे एतिरो कम अज़ कम हुजणु घुरिजे थो हिकिड़ी टेंट सिटी क़ाइमु करे मुतासिरनि जा कम अज़ कम सिर त बचायो। इहो था चऊं त बाबा असांखे सिर्फ़ु पंहिंजी धरती ते जेका असांजी ज़मीन आहे, जेका हज़ारनि लखनि सालनि खां असांजी जेका ज़मीन आहे उन ते सिर्फ़ु असांखे टेंट हणणु ॾियो, उहो रुॻी असांखे प्रोवाइड कयो। माना असांजी कंडीशन एतिरी वर्स्ट ख़राबु थी चुकी आहे धरती जे वारस मालिकनि जी, त असां था चऊं त रुॻी बाबा असांखे टेंट त ॾियो। बेसिकली ही जेको बि असां हिते आया आहियूं, अची वेठा आहियूं या जेके असां प्रोटेस्ट कयूं था, इन जे कॾहिं हिकिड़ो रीज़न आहे। रीज़न इहो आहे त हफ़्तो अॻु में असांजी रेलेवेंट अथॉरिटीज़ जे तरफ़ां हिनखे लेटर लिखियो वियो त बाबा ही जेके असांजा मारूअड़ आहिनि, जेके बेघर थिया आहिनि, जेके असल मुस्तहक आहिनि, ही हिकिड़ो कैपिटल सिटी आहे असांजे सूबे जो, जिथे माण्हू शाहूकार बि आहिनि, जिथे कारोबार जा वसीला बि तमामु घणा आहिनि। हिते उन्हनि जे लाइ हिकिड़ी टेंट सिटी क़ाइमु कई वञे जंहिंमें प्रॉपर तरीक़े सां असांजे मारूड़नि जी जेका रहनुमाई कई वञे। उन 6 ॾींहंनि जे गुज़री वञण जे बावजूदि सीएम हाउस मां या कंहिं अथॉरिटीज़ मां असां सां राब्तो न कयो वियो, जंहिंजे मद में असां ही जेके बि वकील बिरादरी जा दोस्त आहियूं वठी अची करे सीएम हाउस जे साम्हूं वेठा आहियूं। जेके आहिनि सो लखे किरोड़े सिंधी जेके आहिनि सो हिन महिल दरबदर आहिनि। असां चाहियूं था त घटि में घटि सिंध जो जेको कैपिटल आहे उहो आहे कराची, उन में सिंध जे मुतासिरीन लाइ हिकिड़ो टेंट सिटी वार फुटिंग ते इस्टेब्लिश कयो वञे। उन जे लाइ असां हिते पहुता आहियूं। जेके बि बोर्ड मुतासिरीन आहिनि उनखे हिकिड़ी टेंट सिटी क़ाइमु करे ॾिनी वञे ऐं जिते उनखे ज़िंदगी जूं तमामु जेके फैसिलिटीज़ आहिनि उहे मुहैया करे ॾिनियूं वञनि। ॿुॾी वई आहे जंहिंमें का बि रहण जे लाइक़ु उते इलाइक़ा न आहिनि, उन करे उन्हनि ॿुॾल माण्हुनि खे कराची में हिकिड़ी टेंट सिटी क़ाइमु कई वञे जंहिंमें बेसिक ज़रूरत जूं शयूं उते ॾेई ऐं उन्हनि खे हिते कुझु टाइम जे लाइ रहाए वञे, जेतिरे ताईं पोइ हिते जा हालात साज़गार थियनि। जेके बोर्ड मुतासिर अचनि था उन्हनि खे फैसिलिटेट कंदा, उन्हनि खे रिहाईंदा, उनखे खाधो ॾींदा, उनजी खुराक कंदा, मेडिकल जी फैसिलिटी हूंदी। पर के 8 ॾींहंनि खां पोइ रिज़ल्ट इहो निकितो रुॻो डॉक्यूमेंट्स वर्क मौजूदु आहे, फिज़िकली वर्क किथे बि मौजूदु न आहे। अॼु बि इहो रोड बोर्ड मुतासिर रोडनि ते आहिनि। अॼु उन्हनि जा बच्चा, उन्हनि जूं मासूम नियाणियूं उन्हनि कैंपनि में तड़पी तड़पी बुख वगे मरी सघनि थियूं। हाणे इवन हिकिड़ो इंकिशाफ इहो बि थियो आहे, लाड़काने जे इलाइक़ा ते हिकिड़ी छोकिरी सां उन बोर्ड मुतासिर मानी वठण वई आहे, उन सां बि इंतबाही ज़्यादती कई वई आहे उते। लिसन, जेके बि डेमोक्रेटिक कंट्रीज़ आहिनि पूरी वर्ल्ड में, उन्हनि जे लाइ हिकिड़ा लॉज़ मौजूदु आहिनि। तव्हां बर्मा वारनि खे हिते तव्हां जेको आहे ॾियो था पिया त हू सिटीज़नशिप तव्हांजी हासिलु कनि, तव्हां अफ़गानियुनि खे जेके आहिनि, जेके रिफ्यूजीज़ आहे उन्हनि खे तव्हां ऑन कयो। सिंधी माण्हू जेको बेसिकली जेको हितां जो हैबिटेंट आहे ऐं सालनि खां वठी हिते रहे थो, उन्हनि खे तव्हां चओ था त तव्हां उन्हनि खे फैसिलिटेट नथा कयो। कैमरामैन शाहीन अली सां गॾु इमदाद सूमरा, धरती टीवी न्यूज़, कराची।